नौशर फिरोज खान खबर शामिल क्यों पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक भिरिया रोड जे ॻोठ ख़ुदा बख्श बुरड़ो वासी ॻोठाणो लाल बख्श बुरड़ो भिरिया सिटी प्रेस क्लब पहुची इल्ज़ाम हणंदे मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजी धीअ अज़ीमा बुरड़ो जी शादी ताज मोहम्मद बुरड़ो सां थियल आहे। मुंहिंजी धीअ खे खेसि मुड़ुसु मारकुट कंदो हो। अॼु सुबुह जो मुंहिंजी धीअ जो सहुरो बरकत बुरड़ो, इमरान बुरड़ो, मोहब्बत बुरड़ो वारा हथरनि जे ज़ोर ते घर में घिरी औरतुनि खे मारकुट करे मुंहिंजी न्याणी अज़ीमा बुरड़ो खे अगवा करे खणी विया आहिनि, जंहिंजी एनसी भिरिया रोड थाणे ते दाख़िल कराई आहे, पर भिरिया रोड पुलिस उनखे गिरफ़्तार नथी करे। जवाबदार बाअसर आहिनि। हिन वक़्तु मुंहिंजी न्याणी उन्हनि जे कब्ज़े में आहे। संदसि ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। ख़दशो आहे त खेसि मारियो वेंदो। जॾहिं त बरकत बुरड़ो वारा मूंखे पिणु ॻोल्हे रहिया आहिनि ऐं मुंहिंजे घर मथां हमिलो करे असां घर भातनि खे पिणु मारणु चाहिनि था। हुन चयो त मूंखे या मुंहिंजी न्याणी अज़ीमा बुरड़ो खे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार मथे ॼाणायल माण्हू हूंदा। हुन एसएसपी नौशर फिरोज, डीएसपी भिरिया ऐं ॿियनि वस वारनि खां तहफ़ुज़ जी घुर कंदे न्याणीअ खे बाज़ियाब करण जो मुतालबो कयो।